एक ॿी अहम ख़बर असांखे ॾींदा हलूं। घोटकी में होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त हिकु ज़ख़्मी आहे। असांखे ॿुधाईंदा हलूं मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में निसार लुंड मारिजी वियो आहे जॾहिं त ज़फ़र लुंड ज़ख़्मी थियो आहे। अहम ख़बर आहे असां ताईं पहुचूं पिया। घोटकी मां होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त हिकु ज़ख़्मी आहे। असांखे ॿुधाईंदा हलूं त मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में निसार लुंड मारिजी वियो आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। घोटकी में होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते हथियारबंदनि फायरिंग कई आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में निसार लुंड मारिजी वियो आहे। अपडेट कयूं पिया। घोटकी मां होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते हथियारबंदनि पारां फायरिंग कई आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ख़बर असां ताईं पहुचूं पिया। घोटकी में होटल ते वेठल ॿिनि ॼणनि ते हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। तफ़सील वठंदासीं घोटकी मां मुश्ताक लगारे खां। मुश्ताक आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी, घोटकी शहर जे माथुल स्टॉप वटि ते वेठल ॿिनि ॼणनि मथां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे सबबु गोलियूं लॻण करे 35 सालनि जो निसार लुंड जेको मौक़े ते मारिजी वियो जॾहिं त संदसि भाउ ज़फ़र लुंड सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबु होटल में वेठल माण्हुनि में भाॼ पइजी वई ऐं जवाबदार जेके आसानी सां फायरिंग कंदे फरार थी विया। ए सेक्शन पुलिस जेको इतलाह ते वाक़ियो और हंधि पहुची करे फौती ऐं फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे घोटकी तालुके सां मुंतक़िल आहे। फौती ऐं ज़ख़्मी जेके ॿई भाइर आहिनि जंहिंजो तालुक जेको आहे यारो शहर सां आहे। मारिजी वियल निसार लुंड ऐं ज़ख़्मी ज़फ़र लुंड अदालत में हाज़िरी तइ थी आया हुआ ऐं होटल ते चांहि पीअण लाइ वेठा था। टे नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल सवार मतिलबु सीधी फायरिंग करे जंहिं बाद जेको आहे हमलो करे जंहिंमें जेको आहे हिकु जेको 35 साल नौजवान मारिजी वियो, जेको भाउ ज़ख़्मी थी वियो। हिन वक़्तु जेको आहे पूरा ए सेक्शन में पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़ियो जेको आहे लुंड बिरादरी पाण में पुराणी दुश्मनी ॿुधाए कोन्हे जंहिं सबबु जेको आहे अॼु जेके ॿई भाइर जेको घोटकी जी अदालत हाज़िरी ते अची रहिया ऐं जे होटल ते चांहि पी रहिया त मतिलबु 3 नामालूम हथियारबंद मोटर सवार फायरिंग करणी जंहिंमें जेको आहे हिकु ॼणो मारिजी वियो जंहिं भाउ जेको ज़ख़्मी थी वियो। जी ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।